ही हिकिड़ी वेबसाइट आहे, ॾाढी ज़बरदस्त वेबसाइट आहे। तव्हां हिनखे ज़रूरु इस्तेमालु कजो, ख़ासि करे जेके स्टूडेंट्स हज़रात आहिनि, ख़ासि करे जेके मुंहिंजा ॿाहिरि स्टूडेंट आहिनि, जेके स्कूल में पढ़नि था, कॉलेज में पढ़नि था, उन्हनि ॿारनि जे लाइ ही मां ॾाढी ज़बरदस्त हिकिड़ी वेबसाइट आंदी आहे। हिन मां तव्हां पैसा कमाए सघो था आसानी पंहिंजे घर वेठे। ही वेबसाइट सिर्फ़ु तव्हांखे जेको आहे माना जेको तव्हां होमवर्क कयो था, रोज़मर्रा जो होमवर्क हूंदो आहे, सुवाल जवाब जो जेको माना कापियूं हूंदियूं आहिनि, उहा तव्हां हिन मां फ़ोटो कढी करे माना PNG माना फाइल ठाहे करे पंहिंजे मोबाइल ते तव्हां अपलोड कंदो, त हिन मां तव्हांखे सुठी अर्निंग थी सघे थी ऐं सुठा पैसा तव्हां कमाए सघो था आसानी पंहिंजे घर वेठे। हलो त तव्हांखे वठी था हलूं पंहिंजी मोबाइल स्क्रीन तरफ़, त ॾेखारियूं था त ही सॉफ्टवेयर कीअं इस्तेमालु थींदो आहे। तव्हां ॾिसो, इनशाला तव्हांखे हिन मां ॾाढी मदद। फ्रेंड, ही वेबसाइट आहे studypool.com, हिन जो नालो आहे। ही तव्हां ॾिसो, हिन जो नालो मां ज़ूम करे तव्हांखे ॾेखारियां थो। ही नालो आहे हिन जो। इहो तव्हां नालो पंहिंजी गूगल जो माना गूगल खोले उन में तव्हां ही लॻाईंदो त ही वेबसाइट तव्हां सां आसानी खुली वेंदी। हिन में तव्हांखे हिकिड़ो माना जेको आहे पंहिंजो अकाउंट ठाहिणो पवंदो। उहो अकाउंट ठाहे करे तव्हां आसानी ही पंहिंजो इस्तेमालु करे सघो था। हिन में पंहिंजा जेके डॉक्यूमेंट्स तव्हांजा हूंदा, जेके स्टडी जेका तव्हां कई हूंदी ऐं जेके तव्हांजा होमवर्क हूंदा ऐं गाइडियूं जेके हूंदियूं, उहे माना पंहिंजूं तव्हां हिन ते आसानी अपलोड करे इन में तव्हां आसानी अर्निंग करे सघो था। ॾाढो ज़बरदस्त वेबसाइट आहे। इहा आज़मायल वेबसाइट आहे। हिन में मिलियन जेकी छोकिरा आहिनि, अलाए केतिरा माना हिन मां पैसा कमाइनि पिया, तव्हां ॾिसी सघो था। हिन ते तव्हां पंहिंजे घर वेठे वेही करे तव्हां आसानी कमाए सघो था। हिन जा फीचर तव्हांखे मां ॾेखारियां थी। ॾिसो, हिन जा तव्हां ॾिसो था ही फीचर आहिनि, कुझु बुक गाइड आहिनि ऐं कुझु होमवर्क जेके आहिनि तव्हां आसानी हिन में, ऐं तव्हांजो बैलेंस ऐं सेल डॉक्यूमेंट्स तव्हां लिखियलु आहे। हीअ ॾिसो, ही मुकमल सेटिंग तव्हां आसानी पंहिंजी मोबाइल ते करे सघो था। उन ते माना पंहिंजो तव्हां जेको आहे हिन मां कमाए सघो था। ऐं मैक्सिमम जेका हिन जेका अर्निंग आहे तव्हां $5000 ताईं तव्हां अर्निंग करे सघो था। ऐं जेको बि तव्हांजो हिकिड़ो माना जेको आहे डॉक्यूमेंट जेको सेल थींदो, स्टूडेंट जेको वठंदो, उनजे बदिले तव्हांखे $10 जेके ॾिना वेंदा। हीअ ॾिसो, रियल ऐप आहे, ही फेक ऐप न आहे। तव्हां हिनखे ज़रूरु आज़माइजो ऐं इनशाला तव्हांखे हिन मां ॾाढी मदद मिलंदी। ठीकु आहे फ्रेंड, इनशाला नेक्स्ट वीडियो में मिलंदासीं। ओके।